अवां ॿुधण वञी रहिया आहियो हिकु अजीब पर सची कहाणी जंहिंजो किरदारु आहे हैरी हुडीनी, माहिर जादूगर। हिकु दफ़े दावा कयईं त हू दुनिया जी कंहिं बि जेल जो दरवाज़ो तोड़े सघे थो। हिनखे छा करणो हुयो जो हिनखे वञणो हो जेल जी कोठड़ी में पंहिंजे आम लिबास में। आउं हितां खां 1 कलाक में ॿाहिरि हूंदुसि, को मसलो ई कोन्हे। हिन चयो, हिकु तमामु पुराणी जेल बिल्कुलु ॾखण में। हुडीनी जे दावाउनि जे बारे में ॿुधो ऐं हिन जे चैलेंज खे क़बूल कयो। वाक़े वारे ॾींहुं केतिरा ई माण्हू ॿाहिरि गॾु थिया। तमामु एतमाद सां हुडीनी सिधो जेल में दाख़िल थियो ऐं उन्हनि बंदि करे छॾिया धातुई दरवाज़ा। हिन जे पोयां पहिरियों कमु जेको हुडीनी कयो, हिन पंहिंजो कोट लाथो ऐं पोइ तमामु अजीब तरीक़े सां हिन बेल्ट खोलियो। ॻुझे नमूने लिकायल हुयो हुडीनी जे बेल्ट में 10 इंच जो स्टील जो टुकड़ो, तमामु मज़बूत ऐं तमामु लचकदार। ऐं हुडीनी पंहिंजो कमु शुरू कयो। अंदाज़न 30 मिंटनि में उहो एतमाद जंहिंसां हुडीनी दाख़िल थियो हुयो गुम थी वियो। 1 कलाक गुज़रण खां पोइ हू वेहिजी रहियो हुयो पघर में ऐं 2 कलाकनि जे ख़तम थियण ते हुडीनी शिकस्तन टकरायो दरवाज़े सां, जेको पोइ खुली वियो। इहो खुलियो, तव्हां ॾिठो त इहो दरवाज़ो कॾहिं लॉक ई कोन हुयो, पर इहो मुकमल सच कोन्हे। इहो दरवाज़ो लॉक हुयो तमामु मज़बूती सां ऐं मुकमल तौर ते हुडीनी जे ज़हन में। जंहिंजो मतिलबु त इहो दरवाज़ो अहिड़ो लॉक हुयो जहिड़ो कर दुनिया जे बहितरीन ताला ठाहींदड़ इहो लॉक इन में लॻायो हुजे। ज़हन तमामु ताक़तवर आहे। एतिरा दरवाज़ा अव्हां जी ज़िंदगी में अव्हां सम्झो था त लॉक आहिनि, जेके हूंदा न आहिनि। केतिरा दफ़ा अव्हां पंहिंजी उन घणी सोच वारी ज़हनी जेल में काबू थिया आहियो। कुझु परेशानियूं जंहिंजो हल तमामु सादो हूंदो आहे। हिकु तमामु पुराणी अफ्रीकी चवणी आहे जेका चवे थी त जेकॾहिं अव्हां जे अंदर में को दुश्मन मौजूदु न आहे त ॿाहिरियों दुश्मन अव्हां खे को बि नुक़सान नथो पहुचाए सघे। अव्हां जो ज़हन तमामु ताक़तवर कुवत आहे उन्हनि सभिनी ताक़तुनि मां जंहिंजो अव्हां कॾहिं मुक़ाबिलो कयो हुजे। इहो अव्हां खे कूड़ ॿुधाए थो, इहो अव्हां खे इहो थो ॿुधाए त अव्हां इहो कमु नथा करे सघो, अव्हां उन जे लाइक़ु न आहियो, इहो अव्हां जे लाइक़ु कोन्हे, अव्हां केॾांहुं वञी नथा सघो, अव्हां में इहा ताक़त कोन्हे। अव्हां इन जी राय जूं महिरबानियूं मञो ऐं अॻिते निकिरो। छाकाणि त जीअं हुडीनी असांखे ॾेखारियो, जेके दरवाज़ा लॉक थियल आहिनि उहे सिर्फ़ु अव्हां जे ज़हन में वजूद रखनि था। हक़ीक़त में उहे दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं अव्हां खे बसि इहो करणो आहे, इन्हनि मां लंघणो आहे।